ना अहले असांजो मालिया ताकत ज़ालिम वेठो हर शाकत ज़ालिम वेठो मुर्गान चमन जो छा थींदो बद जो कजे हथ में दाग रहियो ना अहले असांजो मालिया। यूसी 11 में महीने ॾेढ खां वठी इहो गंदो पाणी बीठो आहे, जेको हीअ असांजो वकीलनि जो चैम्बर आहे। हिते असां वेहंदा आहियूं, असांजी ऑफिस आहे ऐं इहो रोज़ हाणे हेतिरो पाणी बीठो आहे तव्हां पाण ॾिठो हूंदो। इन जे लाइ असां वस वारनि खे घणो कुझु चयो आहे, पर इन जो को बि तदारक कोन थो कयो वञे। अॻु में त हुयो दादा चेयरमैन आहिनि, हे आहिनि, हो आहिनि। हाणे त चेयरमैन ख़तमु थी विया आहिनि, इहो म्यूनिसिपल वारनि खे आहे। हाणे मथों इलेक्शन आहे, उन जे बावजूदि हिननि जी मीटिंगूं इहे हलनि थियूं पियूं, पर हिते अचण लाइ केरु तयारु न आहे। को सफ़ाई करण लाइ तयारु न आहे, को अचणु। हिते गंदगी थी वई आहे, हिते न क्लाइंट अची थो सघे, न को माण्हू अची थो सघे, ऐं उन खां पोइ बीमारियुनि जनम वरितो आहे। हिते एतिरी धप आहे जो तमामु हिते वेहण जी ई न आहे। सो असां आला अख़्तियारनि खे इहा अपील था कयूं त बराए महिरबानी ही गंदगी ख़तमु कई वञे, असांखे सफ़ाई करे ॾिनी वञे। ऐं असां उन्हनि खे इहो मैसेज कंदासीं म्यूनिसिपालिटी जे चेयरमैन खे, आला अमलदारनि खे, त खुदारा लाड़काणे खे निंधण को न कयो, निंधण को करे छॾियो आहे तव्हां लाड़काणे खे। उन खां पोइ असां वकीलनि सां हीअ हालत आहे, असांजे चैम्बर जे ॿाहिरां हीअ हालत आहे, असांजे घरनि जे ॿाहिरां इहा हालत आहे। आम माण्हूअ सां छा हालत हूंदी इहो सभु सम्झी सघनि था। मां ख़ासि करे MNA बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील थो कयां त खुदारा लाड़काणे जी मालिकी कयो। तूं पार्टी जो चेयरमैन आहे, किथे गुम आहे? वोट जी त तवक़ो ई न रखो न। जॾहिं हीअ हालत आहे त वोट कहिड़ो कंदासीं? असां MPA मौज़म साहब अब्बासी खे बि इहा खुदारा पंहिंजे हड़ों वड़ करे असांखे सफ़ाई करे ऐं जेको आहे सो बीमारी आहे हिननि खां असांखे आज़ादु कयो वञे। तव्हांजी सगारो आवाज़ जी वॾी महिरबानी, तव्हां दोस्तनि जी महिरबानी। हिकु ॿिनि ॾींहंनि में न थियो न त मां हाई कोर्ट में दोस्तनि खे गॾु करे पटिशन दाख़िल कंदुमि हिननि जे ख़िलाफ़ु।